किरो थी पेरन ते हथ थी बताए। अदी अदी तू जी चवंदी मां तीअं कंदुसि, मूंखे शर्मसार न कर। रहो खण। अदा तव्हां खे अलाह साईं वॾा हथ ॾिना आहिनि, हुन लालची शख्स जा नंढड़ा हथ भरे हुन जो वात ई बंदि करे छॾ। सारा सही थी चवे, हूअं बि वॾा चवंदा आहिनि त जेकॾहिं न पैसनि सां इज़त मिले हा त उहा ज़रूर वठिजे हा। अदा मां पंहिंजे कुराड़नि हथनि सां ॿिनि धीअरुनि जा त जनाज़ा खया, हाणे टी धीअ जे जनाज़े खणण जी मूं में ताक़त कान्हे। अरे वाह, अरे तो पूरा आस्ते अब आगे से कोना तो झाका अब्बा मारे चली दे। अम्मा मन जे तड़े ना जने एयरपोर्ट दा जहाज न वंदो त पो ये कंदो घड़ी घड़ी आवाज सुनी दो ओ वे इन तो बंदो। अरे छोरा ने भागा, एयरपोर्ट का नहीं कहा और देखो तुम्हारा भगल रास्ता आड़े। अम्मा अरे सब कीवे दो मारो हवाई जहाज न मनी दो तू चौथी है ना मारो हवाई जहाज मां को तो सस्तो हाल इधर अम्मा बुद्धि नहीं है अम्मा किना हुई अरे पर हिकड़ी गाल मां तोखे हिते ॿुधाए छॾियां। ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि आहे? सोच मां तोखां टका इन करे पे वरिता, हूर मुंहिंजी ॾाढी प्यारी थी आहे, उनखे मां वधि में वधि ॾाज ॾियण पे चाहियो। मां पहिरियों ॿिनि धीअरुनि खे त कुझु बि न ॾेई सघियुसि, पर मां हूर खे खाली हथे कढण न पे चाहियो। पहिरियों दफ़ो ताजू पंहिंजी ज़िंदगी में हारायो आहे। मामा ताजू असां त अॼु ॾींहं ताईं इहो ॿुधंदा आया आहियूं त हिन सॼे शहर में तो जहिड़ो चालाक माण्हू आहे ई कोन, पर हाणे ख़बर पई त इएं न आहे। जे इएं न हुजे हा त वरियाम खे इहो संग मिले ई न हा। वाकई न त ताजू साज़िश करे ऐं हुन में नाकाम वञे, ईअं त थींदो ई न हो। यार गड़बड़ मुंह में न आहे, पर अमीर भाई खे वरियाम खां ॾाढो ॾिनल हो। मूं बि ॾाढियूं हेठियूं मथायूं ॾेखारियूंमांसि ऐं तयार बि करे वियोमांसि, पर हाणे वरियाम जेकर हुनखे टका ॾींदो त हुन में ताजू छा कंदो? ताजू छा हाणे हार मञी वेही रहे या कुझु हथ पेर हणंदे? अरे यार हार न आहे मञी, हुनजे लावण लाहण ते विरबो रख मौला ते। तेरा सहना तुला नेड़ बिछाया मां अमीर बख्श वरियाम में एतिरो दम न आहे जो तुंहिंजे खिलाफ कुझु करे सघे। ताजू ॻाल्हि ॿुध, तूं ॾाढो ज़िदी आहे, तूं हुनखे कोन सुञाणी, मां सुञाणा हुनखे। ज़िदी आहे, ॾाढे ॻाल्हाए माण्हू ते रोब थो विझे, बाक़ी ॾिठल आहे हुनजी मुड़सी। यार ताजू ईअं न आहे, तूं ईअं न सम्झ, मां हुनखे नंढे लाइ खां थो सुञाणा। हू ॾाढो ॾुखियो माण्हू आहे, ॾाढो डिंगो आहे, हुनखे एतिरो सवलो न सम्झ। अमीर बख्श तूं हरूभर थो हुनखां डिॼी, हू कुझु कोन्हे। यार ताजू ॻाल्हि ॿुध, डिॼण जी ॻाल्हि न आहे, मां हुनखे चङी तरह सुञाणा थो, नंढे लाइ खां मां हुनखे सुञाणा थो। हू जेको आहे सो अहिड़ो माण्हू आहे जंहिंखां खटण को सवलो कोन्हे को। हिकिड़ी मां तो ॻाल्हि ॿुधाए, असां जे नंढे लाइ पाण गॾु पढ़ंदा हुआसीं न, त हिकिड़े दफ़े असां पंहिंजो पाण में गोए भॻासीं। गोए भॼण में छा थो थिए जो माण्हू खटी वियुसि। यार मुंहिंजो खटण ऐं हुनजो नाराज़ थियण, बाबा हू त पंहिंजी हार ई न पियो मञे। सॼे ॻोठ ॾिठो, सॼो ॻोठ शायदि हो त मां खटे वियोसि हुनखां, पर हो मञे ई कोन पियो। मां भॼी वञी घर लिकी वेही रहियुसि। ही अमरा छा थियो हिनखे जो डंडो खणी घर जे आगुर ते बीह रहियो, मूंखे जे ॿाहिरि निकिर ॿीहर गोए भॼणी आहे। यार हिकु ॻाल्हि आहे भई, खटियोसीं या हारायोसीं, हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि थी पई। मां अंदरां बीठो थो चवांसि, यार वरियाम तो खटियो, तो खटियो, तो खटियो, तॾहिं मुड़ ई कोन पियो। नेठि अम्मा खे वई चई त ॿाहिरि कढेसि, न त मां डंडा हणंदोमांसि। मां ॿाहिरि निकिरी आयुसि, अची मां पाण खे चयोमांसि त यार ॻाल्हि ॿुध वरियाम, तो खटियो, मां हारायो आहे, ॿीहर छो भॼऊं यार। तॾहिं हुनखे आराम आयो।
बाबा हू एड़ो दुखियो माण्हू आहे तूं नथो सुञाणी हाणे बि सुभाणे जेकॾहिं साॻियो डंडो खणी जे मुंहिंजे घर जे आगुर ते बीह त मां छा कंदुसि ॾाढियूं कंदो आई तूं अरे हो तुंहिंजो वहम आहे तूं हरू पर हुन खां ॾिजी थो हाणे त हुन धारा हणण बि छॾे ॾिना न बाबा हुन धारा छॾे ॾिना आहिनि पर ज़िद कोन छॾियो अथई जब इहा तव्हांखे चङी तरह ख़बर आहे त माण्हू हाणे सियासत में चङी तरह बेज़ार थी चुका आहिनि हुननि जो हाणे सियासत एतबार न आहे रहियो हुननि पंहिंजियूं मुहबतूं ॾिनियूं पंहिंजूं कुर्बतूं ॾिनियूं पर हुननि खे मोटे में छा मिलियो विसाघात ऐं फ़रेब इहो न ऐं असांजे सियासतदाननि छा कयो असांजी कुर्बानीनि ऐं मुहबतुनि जो वञी सौदो कयो ऐं वञी सहुलियतूं वरितियूं ऐं असांजे माण्हू एतिरा बेवकूफ़ न आहिनि जो विसाघातियूं बर्दाश्त कंदे बि उन्हनि खे बार बार पंहिंजा सिर अचनि ऐं कंध कपाइनि तव्हां सही था चओ जमाल मसइलनि जो हल इहो न आहे त असां सियासत करणु छॾे ॾियूं मसइलनि जो हल त वरी बि सियासत में ई आहे न मां ईअं नथो चवां त सियासत न कजे मां एतिरो चवां थो त असांजो हाणे नौजवान के नए नारे के नए धोखे खे बर्दाश्त करण लाइ तयारु न आहे तव्हां असांजे मिसकिन माण्हुनि जे एतमाद सां धोखो कयो आहे जेसिताईं तव्हां इहो एतमाद बहाल न कंदो तेसिताईं तव्हांखे कंहिं बि नारे जी मोट न मिलंदी तव्हां ई ॿुधायो इहो एतमाद कीअं थो बहाल कराए सघिजे सवलो आहे अवां रुगो सुञाणियो त जंहिंसां बि ज़ुल्म थिए उन वक़्तु इहो सम्झो त उहो ज़ुल्म अवां सां थी रहियो आहे जिते बि नाइंसाफ़ी थिए त इहो सम्झो त उहा अवां सां थी रही आहे ऐं जिते बि नाइंसाफ़ी थींदे ॿुधो उते पहुची वञो ऐं पंहिंजनि उसूलनि ते क़ाइमु रहो ऐं ॿी ॻाल्हि जेका ॾाढी अहम आहे त अवां माण्हुनि सां समाजी ऐं ज़ाती मसइलनि ते वञी गॾु थियो किथे कोई स्कूल न आहे किथे को अस्पताल न आहे का इमारत रही रही आहे किथे मनशियात फ़रोग़ थी रही आहे कंहिं हारीअ खां ज़ोरी ज़मीन खसी थी वञे कंहिंजे प्लाट ते कब्ज़ो कयो थो वञे ऐं कंहिंजी न्याणी पंहिंजी मर्ज़ी सां शादी थी करे त मोट में सरदार उन्हनि ते बंदूकूं ताड़ीनि था अहिड़ा केतिरा ई मसइला आहिनि जिन ते अॻिते अची करे असांखे कमु करणो पवंदो त पोइ NGOs ऐं असां में कहिड़ो फ़र्क़ु रहियो अव्हां जा अहिड़ा कम न करण जे करे ई त NGOs पंहिंजा मेन इशूज़ खणी आम माण्हुनि ताईं पहुतियूं आहिनि ऐं अव्हां खे अवाम खां परे करे छॾियो अथऊं ऐं अव्हां जॾहिं माण्हुनि जे ॾुखनि ते रग ते हथु रखंदव न त मोट में अव्हां खे मोहबतूं ई ॾींदा जमाल तव्हां सही था चओ असांखे पंहिंजी तरजीहुनि खे नई तरतीब ॾियणी पवंदी हाणे वाक़ई रुगो सियासी इशूज़ ते सियासत नथी करे सघिजे हाणे असांखे माण्हुनि जे नंढड़नि नंढड़नि सोशल इशूज़ सां गॾु उन्हनि जे ज़ाती मसइलनि ते उन्हनि सां गॾिजी असांखे हलणो पवंदो अॼु इंटरनेट जो दौरु आहे ऐं असां साइबर एज में था रहूं अॻु खां सियासत हाणे वधीक आसान थी रही आहे ऐं अॼु कंहिं हारी ते ज़ुल्म ते उहो अव्हां मिंटनि में सिर्फ़ु मिंटनि में सॼी दुनिया जे माण्हुनि ताईं पहुचाए सघो था ऐं अॼु अव्हांखे इज़हार जी वॾी आज़ादी आहे तंहिं करे अव्हां आसानी सां माण्हुनि ताईं पहुची सघो था पर शर्त इहो आहे त अव्हां लीडर सचा साबित थियो पोइ ॾिसो त कीअं असांजा माण्हू अव्हां सां सचा साबित थियनि था पोइ असांजो साथ ॾे न मूं सच जो साथ कॾहिं बि न छॾियो अव्हां सां कमु करियो असां अव्हां सां गॾु आहियूं सच ॿुधायां कॾहिं कॾहिं नाइंसाफ़ियूं ऐं ज़्यादतियूं ॾिसी दिलि घणो कुझु करण ते चवंदी आहे कॾहिं कॾहिं त मूंखे ई पंहिंजो कंध बि कुल्हे ते बार लॻंदो आहे ॼण कर्ज़ लॻंदो आहे जेको मोटाइण लाइ दिलि चवंदी आहे पोइ कुझु कर न तव्हां जहिड़ा नौजवान कुझु एक्टिव रोल अदा कनि त घणो कुझु तब्दील थी सघे थो ज़रूरु कंदुसि इहो वाइदो आहे तोसां मुश्ताक अमीर बख्शू मूंखे चङी तरह सुञाणे अलाए छो बेवकूफ़ जट को ज़िद करे वेठो आहे बाबा वरियाम बाबा बाबा तूं बि ज़ोरावर आहीं अड़े बाबा ॿ टे ॾोकड़ ॾेई लाहियूं सां ज़िद था बाबा छो ॾियांसि हा अड़े हुनजा मूं ॾे पैसा ठहनि था जो ॾियांसि मूंखे हुन बेवकूफ़ ते रहम थो अचे कॾहिं कंहिं वॾे नुक़सान में पइजी न वञे हा बाबा वरियाम तुंहिंजी ॻाल्हि त बिल्कुलु सही आहे बाबा